अस्सलाम वालेकुम नाज़रीन। सिंधड़ी रिपोर्ट फ़कीर हनीफ मंगरियो। सिंधड़ी थाणे जी अदगोट हैदरी स्टाफ जे रहवासी भाट बरादरी जो ऐवान साफ़ तारो एहतजाज। 12 वरियनि जे नींगर दासू मल भाट जे अगवा थियण जो दाऊं ऐं खेस बाज़ियाब करण जो मुतालबो। सिंधड़ी में भाट बरादरी पारां ऐवान साफ़ तारो एहतजाजी मुज़ाहिरो कंदे भील बिरादरी जे सतराम भील, रमेश भील, ॾियाराम भील जे ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। मुबैना अगवा थियल नींगर जी बाज़ियाबीअ जो मुतालबो कियो वियो। एहतजाज में चेतराम विष्णु मल, भलोन राम समेत ॿियनि अगवाणनि चयो त संदनि 12 वरियनि जो नींगर दासू मल खे सतराम भील ऐं संदसि साथियुनि रमेश भील, दायो भील ऐं ॿियनि अगवा करे भुंग जी घुर कनि पिया। अॻु असांजी बेवा न्याणी राणी उर्फ़ कविता खे बंगलनि में वॾियुनि गाॾियुनि जा ख़्वाब ॾेखारे ब्लैकमेल कयो वेठो आहे। मुज़ाहिरीन दावा कई त कुझु ॾींहं अॻु गुल शेर शहर जे फ़ैसिले बाद 3 लख रुपया ॾियण ते छोकिरी कविता खे वापसि करण जो चयो वियो, जंहिं लाइ असां घर जो महूं विकिणे रक़म अदा कई, पर पैसा ॾियण बावजूदि छोकिरी कविता वापसि न कई। हिननि वधीक चयो त 4 ॾींहं अॻु ॿीहर संदनि छोकिरो अगवा कयो वियो ऐं ॿीहर भुंग घुरियो पियो वञे। भाट बिरादरीअ जे माण्हुनि आई जी सिंध आलम ओडो साहब, DIG मीरपुर ख़ास ऐं SSP मीरपुर ख़ास सैयद फिदा हुसैन शाह SHO सिंधड़ी खुदाबख्श रांझाणी खां मुतालबो कयो त जवाबदारनि ख़िलाफ़ फ़ौरी क़ानूनी कार्रवाई करे नींगर खे बाज़ियाब करायो वञे ऐं खेनि इंसाफ़ फराहम कयो वञे। ये भील न सर किथे जा राशि आहिनि ये? सही है न तगू सरजा। जी हाँ, ये तगू सरजा राशि आहिनि, इते वेठा न सिंधड़ी थाणे जा था। आहे सिंधड़ी सरजा आदा। अहिड़ो इतला तव्हां जेको सिंधड़ी थाणे ते ॾिनो आहे अॻु में? जी हाँ सर, असां ॾिनो आहे। उन जो हाणे गोरवार अञा नथी थिए। असां इहा अपील इहा आहे ऑफिसरनि खां त असांखे इहो छोकिरो वापसी कयो वञे, असांजो हक़ कयो वञे। ग़रीब माण्हू असां भॼी भॼी बेज़ार थी विया आहियूं, हिकु हिकु जे अॻियां रोई रोई बेज़ार थी विया आहियूं। असांजो कोई इंसाफ़ नथो थिए। हिन वक़्तु तव्हांजो जेको सो मुतालबो